सकरन में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी तोड़े समाजी तंज़ीमुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वीडियो लिंक ते मौजूद आहे गुलाम कादिर चांडियो। जी गुलाम कादिर। सिंध सुजाग फोरम ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां सकरण में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जिथे हिन एहतजाज कंदड़ जो इहो चवणु आहे त एसएचओ सकरण जी सरपरस्ती में मंशियात फ़रोशी ऐं मुख़्तलिफ़ ॾोहनि मुंहुं कढियो आहे, जंहिंजे करे असां एहतजाज करे रहिया आहियूं। एहतजाज करण जे बावजूदि एसएसपी शहीद बेनज़ीर अब्बास नोटिस नथो वठे। अचो त हिननि खां पुछो त छा था चवनि। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वठी या हिकु महीने खां वठी सकरण ऐं सकरण जे आस पास इलाइक़नि में मोटरसाइकिलनि जूं चोरियूं या मोबाइलनि जूं फुरूं या घरनि में घड़ी ज़ीनाज़ोरी करे उन्हनि जूं चोरियूं करणु, उन्हनि जूं फुरूं करण ख़िलाफ़ अॼु असीं सरापा एहतजाज बणियल आहियूं। पर अफ़सोस सां चवणो थो पए त सिर्फ़ु पंहिंजी पुलिस फॉर्मेलिटी तौरु हिकिड़ी कुझु चंद एफआईआरूं करे पंहिंजी जान छॾाइण जी कोशिशि कई आहे। असीं मुतालबो था कयूं सिंध जे वॾे वज़ीर खां त महिरबानी करे असीं तव्हांजो छा कयो आहे, असां सां ज़ुल्म एतिरो छो आहे। शहरनि तोड़े पसगिरदाई जे कॉलोनियुनि जे अंदरि माण्हुनि जो जान ऐं माल महफ़ूज़ न आहे। असीं हुकूमत वक़्त खां घुरदा कयूं त पुलिस खे जेको आहे सो गैर सियासी रहणु ॾियो ऐं पुलिस में सियासी मुदाख़लत करे हितां जा जेके बाअसर वॾेरा आहिनि उहे मुदाख़लत कनि था ऐं उहे चोरनि ऐं पाथारनि जा बिट बणियल आहिनि। ऐं असीं सम्झूं था त हिन सॼे अमल में पुलिस खे आजो करार नथो ॾेई सघिजे। इन जे करे एसएचओ सकरण डीएसपी सकरण जेको आहे पंहिंजो क़िबिलो दुरुस्त कनि ऐं शहरनि जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी बणाइनि। असांजे शहर सकण में बदअमनी आम थींदी वञे पई ऐं को कंट्रोल आए ॾींहुं मोटरसाइकिल जी फुरियूं ऐं गुटका ये सोपारियूं इन्हनि जे ख़िलाफ़ अॻे बि एहतियात थिया आहिनि, को उन्हनि ते पाबंदी कोन थी थिए। असांजो नौजवान नसल ख़राबु थिए पियो ऐं उहे ई वरी अॻिते मवाली थी चरसी थी पोइ नशे जे करे पोइ चोरियूं बदअमनी लाक़ानूनियत चोरियूं फुरियूं धारा हिते जे अवाम जो जीअण जंजाल कयो वियो आहे। हितां जी पुलिस को बि तहरीक नथी वठे। असां एसएसपी शहीद बेनज़ीर अब्बास सां इहा मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द नोटिस वठे ऐं हितां जे शहरनि खे अमन फराहम कयो वञे। वञूं था थाणे ते पार कटाइण ते चवंदा मोहल्ला वञी उथारे था पी कहिड़ो अथई ॾाढो कहिड़ो अथई। हाणे उन जे बावजूदि उन्हनि खे इहो कोन्हे समय सां नाकाबंदी करायूं, कुझु बि कयूं, पर पुलिस आई कोन रोड ते त नाकाबंदी कंहिंजी कंदी। जे वञूं था थाणे ते हिक जी ॿी ॿुधायो चुप कयो सुम्हिया था रहनि। ऐं हाणे पहिरीं मुंहिंजूं ॿ बकरियूं हुयूं, हींअर ॿ बकरियूं कढी वियूं न कल्ह राति। हाणे इन जो ज़िम्मेवार केरु आहे? पुलिस आहे। राति जो गश्त कोन्हे ऐं हूअं त सुता पिया आहिनि। हिते सकरण में जेको बि मसाला थींदा पुलिस जी सरपरस्ती में थींदा, जीअं चोरी थी ऐं जेको आहे सो मंशियात थी, इवन एतिरा बि जेके बि मिसाल हिते जेको आहे सो क्रिमिनल शयूं थियनि पियूं इहे सभु पुलिस जी सरपरस्ती में थींदियूं। असां वज़ीर आला सिंध सां या पुरज़ोर अपील था कयूं त बराए महिरबानी पुलिस जे जेको आहे सो अमले खे दुरुस्त कयो वञे। ॿी सूरत में असां सकरण वारा सख़्तु एहतजाज कंदासूं। जीअं मां हिते एहतजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिथे हिन जो चवणु आहे त सकरण में कुझु ॾींहंनि खां बदअमनी चोट चढ़ियल आहे, मोटरसाइकिल महफ़ूज़ न आहे। पुलिस उन्हनि जी सरपरस्ती में जेको उहे जवाबदार गिरफ़्तार बि थियनि था ऐं उहे वरी आज़ादु बि थियनि था। ऐं उनखां अलावा हिते ज़ेड-2100 मेनपुड़ी सरेआम हले पियो, पर सकण सवाइ उन कार्रवाई जे रुॻो गिरफ़्तारी ऐं छॾण जे ॿियो कुझु बि नथी करे। हिननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त सकण वारे मामले ते नोटिस वठी सकण जे अवाम खे अमन अमान फराहम कयो वञे। कैमरामैन मोहर चांडियो सां गॾु गुलाम कादिर चांडियो, आवाज़ टीवी न्यूज़ सकरान।